जामशोर में खबर से शेयर कंदासीं। जामशोरो थर्मल हाउस के मुलाजमन मुतालबन की मनता लाइ एहतजाज जारी रखियो। मुलाजमन नूर अहमद समीउल्लाह की अगवाणी में मुख्य गेट आड़ो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो, जे सबब ट्रैफिक मुअतल थी वई। जामशोर में खबर से शेयर कई पिया। जामशोरो थर्मल हाउस के मुलाजमन मुतालबन की मनता लाइ एहतजाज जारी रखियो। मुलाजमन नूर अहमद समीउल्लाह की अगवाणी में मुख्य गेट आड़ो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो, जे सबब ट्रैफिक मुअतल थी वई। ब्रेकिंग न्यूज़ समाचार जामशोरो में शेयर कई पिया। थर्मल हाउस के मुलाजमन मुतालबन की मनता लाइ एहतजाज जारी रखियो। मुलाजमन नूर अहमद समीउल्लाह की अगवाणी में मुख्य गेट आड़ो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो, जे सबब ट्रैफिक मुअतल थी वई। जामशोर में तफसील मालूम कंदासीं। धरती टीवी के रिपोर्टर रहीम बख्श बलोच का। जी रहीम बख्श बलोच, आगाह कजो। मावी पावर हाउस जेनको वन जे मुलाजिमन पारां मुतालबन जी मनता लाइ जारी एहतजाज। पावर हाउस जे मुलाजिमन मुख्य गेट खां पोइ इंडस हाईवे ब्लॉक करे छॾियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इंडस हाईवे ब्लॉक थियण सबबि सभई गाॾियूं बीहजी वयूं आहिनि, ट्रैफिक मुअतल थी वई आहे ऐं मुसाफ़िरनि खे सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी वियो आहे। जॾहिं त मुलाज़िमनि जो चवणु आहे त मुल्क जे सरकारी पावर हाउसिस खे फौरी तौर हलायूं वञनि। जॾहिं जेनको वन जे मुलाज़िमनि जो वधीक चवणो हो त वधायल 25% अलाउंस जारी कई वञे। जॾहिं त एहतजाज कंदड़नि चयो त सरप्लस पॉलिसी ख़त्म करे मुलाज़िमनि खे बहाली कयो वञे। जी मेहरबानी रहीम बख्श बलोच तफसीलनि जे लाइ।